कराची में ख़बर ईंदा हलो त कराची के गुलिस्तान जौहर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में पाकिस्तान उलमा एसोसिएशन जो मेंबर मारिजी वियो है। गुलिस्तान जौहर ब्लॉक 9 में मोटरसाइकिल ते सवार 2 हथियारबंदनि जी फायरिंग में मौलाना अब्दुल कयूम सूफ़ी मारिजी वियो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।